ना मैं जोगी ना मैं जंगम, ना मैं चिल्ला कमाया हो, ना मैं भज मसीती वड़िया, ना तस्बा खड़काया हो। जो दम गाफिल सो दम काफर, मुर्शिद ई फरमाया हो। मुर्शिद सोहणे कीते बाहू, पल विच चा पहुँचाया हो। तर्जुमो, अय दरवेश, मार्फत जे रस्ते में आउं न जोगी बणियुसि ऐं न सन्यासी थियुसि, ऐं न ई मूं रियाज़त करे चिल्ला कढिया। ज़ाहिरी आबिदनि वांगुरु न त मस्जिदनि में ड्रोड़ी दाख़िल थियुसि, ऐं न ई मूं थुल्हनि दाणनि वारियूं तस्बियूं खड़कायूं। आउं त मुर्शिद जे चवण मुताबिक़ हलियुसि, ऐं मूं हमेशह ज़ाती ज़िकिर कयो, जंहिं मूजिबि जेको बि दम ज़िकिर इलाही खां ख़ाली आहे, सो दम मार्फत जे मक़ाम खां ख़ारिज आहे ऐं कुफ्र में दाख़िल आहे। ऐं बाहू, मुंहिंजे कामिल मुर्शिद कहिड़ो न सुहिणो कमु कयो, जो बग़ैर महिनत ऐं रियाज़त जे हिक पल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात ताईं पहुचायो।